हजरत हुज़ैफा बिनुल यमान असहाबी रिवायत हो करे मा मिन हालतिन यकूनुल अब्दु अलैहा अहब्ब इल्लल्लाह मिन अन यराहु साजिदन युअफ्फिर वजहहु फित तुराब। पुढे हेॾे ध्यान कजो। साईं फरमाईंदा ने जी एड़ी का बि हालत नाहे जंहिंमें बाने ते अल्लाह राज़ी थींदो हुजे सवाइ इन हालत जे जो जेॾी महिल बानो सजदे में सिर रखंदो आहे ऐं ज़मीन ते सिर रखंदो आहे पेशानी मिटीअ ते लॻंदी अथसि पोइ जेॾी महिल उहा सजदे जी जाइ वारी मिटी उन जे नक ऐं निरड़ ते लॻी पवंदी आहे उन जी पेशानी मिटीअ हाणी थींदी आहे त अल्लाह ख़ुशि थी पवंदो। तव्हां वटि काछे में त मिटीअ जी उहा ई कमी कान्हे। तॾहिं विछाए त धूड़ में मिटीअ में गुबार लॻी थो वञे माण्हू ईंदा आहिनि पहिरीं छंडींदा आहिनि छंडे पोइ बीहंदा आहिनि बराबरि सफ़ाई सुथराई सुठी शइ आहे पर अल्लाह खे त ॾाढो उहो बानो थो वणे जंहिंजो नक ऐं निरड़ मिटीअ हाणो थो थिए सजदे जी अंदरि। सुभान अल्लाह। जेॾी महिल बानड़ो मिटीअ ते सजदो कंदो आहे उन जे पेशानी मिटीअ हाणी थी पवंदी आहे जेॾी महिल कंदो सजदे खां मथे कंदो आहे त अल्लाह मलाइकनि खे फरमाईंदो आहे ए मुंहिंजा मलाइको ॾिसो त सही मुंहिंजे बानड़े खे अॼु कीअं पंहिंजे गुरूर वारी पेशानी पंहिंजे आकड़ वारो मथो मुंहिंजे हुज़ूर में झुकाए पंहिंजी पेशानी मिटीअ हाणी बणाई थी ॾिसो त सही मुंहिंजे बानड़े खे। ए मलाइको तव्हां शाहिद थियो मूं इन बाने जी सारी जिंदगी जा गुनाह बख़्शे छॾिया। तो सजदो कबो नमाज पढ़बी अल्लाह जे अॻियां सिर झुकाइबो ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण तूं बि सिर झुकाए अल्लाह जे अॻियां मर्द आयो या औरतूं नंढा आयो या वॾा कुराड़ा आयो या जवान सेहतमंद आयो या बीमार नमाज नाहे छॾणी नमाज नाहे छॾणी। साईं फरमाइनि था नमाज उहो छॾींदो आहे जेको इस्लाम जो ज़ंजीर कड़ो कड़े खां छिनी टोड़े धार करे छॾे। जेको नमाज नथो पढ़े इन पंहिंजे दीन जूं दीवारूं ड्राहे छॾियूं इन जे दीन जूं भितियूं किरी पियूं छित किरी पई पाड़ूं पटजी वियूं इन जे दीन जूं जंहिं अल्लाह जो फर्ज़ नमाज छॾे ॾिनी। वदा तूं कहिड़ो मुसलमान थिए तूं कहिड़ो फ़कीर चइबे जो तूं नमाज न पढ़ी अल्लाह जो फर्ज़ न अदा करी वरी सदाई त मां सही मां आशिक़ रसूल है छा आशिक़ रसूल ईअं थींदा। साईं फरमाइनि था बिलाल तूं बांग चओ मां मदीने जे घिटियुनि में घुमी ॾिसां जेके नमाज ते नथा अचनि उन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾिया इन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई छॾिया जलाए छॾिया इन्हनि जा घर जेकी बांग ॿुधी नमाज ते नथा अचनि। तूं त आशिक़ रसूल तो सदाई महबूब त बेनमाज़नि जा घर था साड़नि वदा जे आशिक़ रसूल आहीं त 5 वक्त नमाज पढ़ पर जे सच्चो महबूब जो हुबदार आहीं त पोइ रात जो थी तहज्जुद जी नमाज बि पढ़ तहज्जुद में पढ़ जो साईं फरमाइनि था रकअतान फी जौफिल लैलिल आखिर खैरुम मिन दुनिया व मा फीहा। ही दुनिया ऐं दुनिया में जो कुछ आहे इन्हनि सभिनी खां उहे 2 रकातूं भलियूं आहिनि जेके रात जे पोएं हिस्से में तूं पढ़ी